हैदराबाद मां के ॿुधायो नाज़रीन मीरपुर ख़ास सियासी समाजी अॻवान सलामत लाखो टे धार केसिस में लाॻापियल अदालत में पेश। अवां खे ॿुधायो नाज़रीन केसिस में फ़रियादी धुर मां केर बि अदालत में पेश न थियो। ॿुधनी 23 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। सलामत लाखो चयो त फ़रियादी धुर जे ॿुधरनि में पेश न थियण सबबि केस न पिया हलनि। मीरपुर ख़ास में मुंहिंजी ट्रांसपोर्ट बंदि कई वई आहे ऐं ज़मीननि तोड़े सोसाइटीज़ ते 62 धुरनि जा कब्ज़ा आहिनि। मीरपुर ख़ास सियासी समाजी अॻवान सलामत लाखो के टिन धार केसिस में लाॻापियल अदालत में पेश कयो पियो। तफ़सील मालूम कयूं था हैदराबाद मां फैज़ खोसो खां। जी फैज़ खोसो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मीरपुर ख़ास जे सियासी ऐं समाजी अॻवान सलामत लाखो के जहिड़े हमले जे टिन धार केसनि में अॼु लाॻापियल अदालत में पेश कयो वियो आहे। फ़रियादी धुर जे न अचण सबबि केसनि जी ॿुधणी मुलतवी कई वई। सेंटर जे हैदराबाद मां पुलिस सलामत लाखे के हमलनि ऐं जहिड़े जे टिन धार केसनि में हैदराबाद जे लाॻापियल एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जे अदालत में पेश कयो, पर केसनि जे में फ़रियादी धुर मां केर बि अदालत में पेश न थियो, जंहिं सबबि केसनि जी ॿुधणी 23 अक्टूबर ताईं मुलतवी थी वई आहे। सलामत लाखे जो जेको वकील आहे उहो एडवोकेट मोहम्मद हाशिम लगारी आहे। उहो बि अॼु अदालत में मौजूदु हो, पर अदालतनि में वर्क सस्पेंड हुजण जे करे बि कार्रवायूं न थी सघियूं। सलामत लाखे जो चवणु आहे त फ़रियादी धुर जे केसनि में पेश न थियण सबबि संदसि केस न पिया हलनि। मीरपुर ख़ास में संदसि ट्रांसपोर्ट बंदि कई वई आहे। ज़मीननि तोड़े सोसाइटियुनि ते 62 धुरनि जा कब्ज़ा आहिनि। मथां 85 केस दाख़िल कया विया आहिनि। ॿियनि केसनि मां हू बरी थी चुको आहे। बाक़ी 3 केस बचा आहिनि जिन में मुख़ालिफ़ धुर अदालत में ॼाणियूं आहिनि कि पंहिंजा शाहिद पेश नथी करे त जीअं केस वधीक इंगिजी सघनि। ही हाणे इन्हनि केसनि जी सुनवाई जेका आहे उहा 23 अक्टूबर ताईं थिए थी। जी महिरबानी मां जी फैज़ खोसो।